ओम शांति। अदिति मुरली तारीख का है 15/6/2025। व्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 30/11/2005। समय अवधि समीपता प्रमाण स्वयं के हृदय जी बंधन से मुक्त करे संपन्न और समान ठो अति चारों ओर जी संपूर्ण समान बालन की ॾिसनि पा बाबा। समान ॿार ई बाप जे दिल में समायल आहिनि। समान ॿारनि जी विशेषता आहे उहे सदा निर्विघ्न निर्विकल्प निर्माण ऐं निर्मल हूंदा। निर्विघ्न भी हूंदा, निर्विकल्प भी हूंदा। न कोई विकारी संकल्प उन्हनि खे परेशान न कंदो। निर्माण भी हूंदा, निर्मल भी हूंदा। अहिड़ी आत्मायूं सदा स्वतंत्र हूंदियूं आहिनि। कहिड़े बि प्रकार जो हद जे बंधन में बंधायमान न हूंदियूं। त पंहिंजे पाण खां पुछो, अहिड़ी बेहद जी स्वतंत्र आत्मा ठहिया आहियो? सभिनि खां पहिरीं स्वतंत्रता आहे देह जे भान सां स्वतंत्रता। जॾहिं चाहियो तॾहिं देह जो आधार वठो। जॾहिं चाहियो देह जे आधार सां न्यारा थी वञो। देह जी आकर्षण में न अचो। ॿी ॻाल्हि, स्वतंत्र आत्मा कोई भी पुराणे स्वभाव संस्कार जे बंधन में न हूंदी। पुराणे स्वभाव संस्कार सां मुक्त हूंदी। साथ साथ कहिड़े भी देहधारी आत्मा जे संबंध संपर्क में आकर्षित न थींदी। कोई भी स्वभाव संस्कार जे बंधन में न हूंदी। पुराणे स्वभाव संस्कार जे बंधन सां मुक्त कंहिं भी देहधारी आत्मा जे संबंध संपर्क जी आकर्षित न थींदी। कंहिं भी देहधारी आत्मा जे संबंध संपर्क में आकर्षित न थींदी। संबंध संपर्क में ईंदे उहे सदा न्यारो प्यारो हूंदे। त पंहिंजे खे चेक करो, कोई भी नंढी सी कर्मेंद्री बंधन में त न बांधदी आहे न। संबंध संपर्क में ईंदे भी न्यारा प्यारा आयो? चेक करो, कोई भी नंढी सी कर्मेंद्री बंधन में बांधी त न आहे? पंहिंजो सुमान याद करो। मास्टर सर्वशक्तिवान त्रिकालदर्शी त्रिनेत्री स्वदर्शन चक्रधारी। असां मास्टर सर्वशक्तिवान आहियूं, त्रिकालदर्शी आहियूं, त्रिनेत्री आहियूं, स्वदर्शन चक्रधारी आहियूं। हुन समान जे आधार ते छा सर्वशक्तिवान जे ॿार खे कोई कर्मेंद्रियूं आकर्षित करे सघंदियूं? छो जी समय जी समीपता खे ॾिसंदे पंहिंजे खे ॾिसो। सेकंड में सर्व बंधननि सां मुक्त थी सघंदा आहियो? समय जी समीपता सां ॾिसो। सेकंड में देह जो बंधन, स्वभाव संस्कारनि जो बंधन, देहधारी आत्मा जे संबंध संपर्क जो बंधन, आकर्षण, सभिनि सां हर कर्मेंद्रियनि जे बंधन सां स्वयं खे मुक्त करे सघंदा है। सेकंड में सर्व बंधननि सां मुक्त थी सघंदा आहियो। बाबा चई स्टॉप मतलब स्टॉप। त ईअं चेक करो, कोई भी अहिड़ो बंधन रहियल त न आहे न। छो कि लास्ट पेपर में नंबर 1 थियण जो प्रत्यक्ष प्रमाण आहे। सेकंड में जाते चाहियो जीअं चाहियो। बाबा चवंदा लास्ट में
लास्ट में नंबर के आधार ते मिलंदा। पेपर नंबर 1 थियण जो प्रत्यक्ष प्रमाण आहे। सेकेंड में जाते जीअं मन बुद्धि खे लॻाइणु चाहियूं उते सेकेंड में लॻी वञे, हलचल में न अचे। जीअं स्थूल शरीर द्वारा जाते वञणु चाहियो वञी सघंदा आहियो न, ईअं बुद्धि द्वारा जंहिं स्थिति में स्थित थियणु चाहियो हुन में स्थित थी सघंदा आहियो, है न। ईअं असां बुद्धि द्वारा जंहिं स्थिति में स्थित थियणु चाहियूं हुन में स्थित थी सघंदा आहियूं। चेक करो। जे स्थूल शरीर द्वारा जाते वञणु चाहींदा आहियो उते वञी सघंदा आहियो। ईअं बुद्धि द्वारा जंहिं स्थिति में स्थित थियणु चाहियो हुन में स्थित थी सघंदा आहियो। जीअं साइंस में लाइट हाउस माइट हाउस ठातो न साइंस, त सेकेंड में स्विच ऑन करण सां लाइट हाउस चारों ओर लाइट ॾियणु लॻंदो आहे ऐं माइट ॾियणु लॻंदो आहे। ईअं ई तव्हां स्मृति जे संकल्प जो स्विच ऑन करण सां लाइट हाउस माइट हाउस थी करे आत्माउनि खे लाइट माइट ॾेई सघंदा आहियो, है न। चेक करो। सेकेंड में तव्हां आत्माउनि खे लाइट माइट ॾेई सघंदा आहियो। हिकु सेकेंड जो ऑडर थिए अशरीरी ठही वञो ऐं ठही वेंदा। की युद्ध करणी पवंदी आहे। इहा अभ्यास बहुत काल जो ही अंत में सहयोगी ठहींदो। अगरि बहुत काल जो अभ्यास न हूंदो त उन समय अशरीरी ठहिण में महिनत लॻंदी आहे, महिनत करणी पवंदी। इन करे बाप दादा इहे ई इशारो ॾींदा आहिनि की सॼे ॾींहं में कर्म कंदे हुए बि बार बार इहो अभ्यास करो। इन जे लाइ मन जी कंट्रोलिंग पावर जी आवश्यकता आहे न। बार बार ये अभ्यास करो। स्टॉप। त हिन जे लाइ मन जी कंट्रोलिंग पावर जी आवश्यकता आहे। अगरि मन कंट्रोल में अची वियो त कोई बि कर्मेंद्री वशीभूत न करे सघंदी। छोजी मन संकल्प कंदो आहे न, हाणे हुन वटि हिकु ई संकल्प में टिकल आहे उहा, त बुद्धि बि हुन अनुसार ई वेंदी। बस स्टॉप। है न। त कर्मेंद्रिय वशीभूत न करे सघंदी। असांजो हिकु ई कंट्रोल आहे, हिकु ई संकल्प। स्टॉप चयो, हलो बसि हिकु मां आत्मा ऐं बाबा। हाणे सर्व आत्माउनि खे असां द्वारा शक्ति जो वरदान खपे। आत्माउनि जी तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आत्माउनि जे प्रति इहे ई इच्छा आहे कि बिना महिनत जे वरदान द्वारा, दृष्टि द्वारा, वाइब्रेशन द्वारा असां मुक्त करो, असांखे मुक्त करो। हुननि खे महिनत न खपे। वो तो बस चवनि थियूं कि तव्हां पंहिंजे वरदान द्वारा, दृष्टि द्वारा, वाइब्रेशन द्वारा असांखे मुक्त करो। हाणे महिनत करे सभु थकी विया आहिनि। तव्हां सभु त महिनत सां मुक्त थी विया आहियो न, कि अञा बि महिनत करणी पवंदी आहे। ॿुधायो न, महिनत सां मुक्त थियण जो सहज साधन आहे दिलि सां बाप जे प्रति अति स्नेही ठही वञो, है न। महिनत सां मुक्त थियण जो साधन छा आहे? दिलि सां बाप जे अति स्नेही ठही वञो त महिनत न करणी पवंदी। सदा बाप जे मोहबत जे झूले में झूलदे हुए अॻियां वधंदव। तव्हां ब्रह्मण आत्माउनि जो जनम जो वाइदो आहे, यादि आहे न, जॾहिं बाप खे पंहिंजो ठातो हुयो, ब्रह्मण जीवन ॾिनी हुई, त ब्रह्मण जीवन जो तव्हां सभिनि जो वाइदो छा हुयो, है न। ब्रह्मण जीवन जो असां सभिनि जो वाइदो छा हुयो? यादि आहे न वाइदो, जॾहिं बाप पंहिंजो ठातईं,
वाइदो छा हुयो? हिकु बाप ॿियो न कोई। यादि आहे न वाइदो? यादि आहे त कंधु हिलायो, अच्छा हथु हिलायो था। यादि आहे, पको आहे, या कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहियो? ॾिसो, 63 जन्म त भुलिजण वारा ठहियो, हाणे हिकु जन्म स्मृति स्वरूप ठहिया आहियो न। त बाप ॿारनि सां पुछनि था, बचपन जो वाइदो यादि आहे न? केतिरो सहज करे ॾिनो आहे। हिकु बाप ई असांजो संसार आहे। हिकु बाप सां सर्व संबंध, हिकु बाप सां सर्व प्राप्तियूं। हिकु ई पढ़ाइण वारो बि, पालण वारो बि, सभिनि में हिकु है न। पर हिन जो मतिलबु इहे न कि असां कंहिंसां संबंध ई न रखूं, है न। ब्राह्मण परिवार में ईंदे हुए भले यादि हिकु जी रहे, लेकिन संबंध संपर्क में त अचिणो आहे न। अशो जी अॻियां जे चक्कर में त पोइ फैमिली बि त खपे न, है न। त भले असांजे मन में बाप जी यादि रहे, बुद्धि हिक सां लॻी रहे, लेकिन दुनिया में असांखे माण्हुनि जे संबंध संपर्क में बि अचिणो आहे। छो जी शिव बाबा त मथे हली वेंदा। हिकु बाप सां सर्व प्राप्तियूं, है न। सर्व संबंध, सर्व प्राप्तियूं थींदियूं। हिकु ई पढ़ाइण वारो बि, पालना करण वारो बि। सभिनि में हिकु। चाहे परिवार बि ईश्वर परिवार बि आहे, लेकिन परिवार बि हिकु बाप जो आहे न। अलॻि अलॻि बाप जो परिवार थोरी आहे। त हिकु बाप जो परिवार सम्झी करे असांखे सभु भाउ भेणनि जे संबंध संपर्क में अचो। हिकु ई परिवार में बि हिकु ॿ सां आत्मिक स्नेह न, आत्मिक स्नेह हुजणो खपे। बाप दादा जनम जी वाइदा यादि दिलाइनि था। छा वाइदो कयो? सभिनि वॾाड़ो उमंग उत्साह सां बाप जे अॻियां दिलि सां चयो, सभु कुझु तव्हांजो, तन मन धन सभु तव्हांजो। त जेकी चीज़ ॾेई छॾी बाप जी अमानत जे रूप में, बाप कार्य में लॻाइण लाइ ॾिनई। बाबा खे जो चीज़ असां ॾेई छॾी त उहो बाबा असांखे अमानत जे रूप में बाबा जे कार्य में लॻाइण लाइ ॾिनी अथई। सम्झो कोई तव्हां वटि धन संपत्ति चीजूं आहे, तव्हां मन सां उहो सभु बाबा खे ॾेई छॾियो, लेकिन बाबा तव्हांखे उहो ॾिनी अथई कि हाणे असांखे कार्य में लॻाइणो आहे। पंहिंजे बाप खे तव्हां बाप खे ॾेई छॾी न, या वापसि थोरो थोरो वठी वठंदा आहियो। वापसि वठंदा आहियो त अमानत में ख़यानत थी वेंदी आहे। कोई ॿार चईंदा आहिनि, रूह ध्यानु कंदा आहिनि न, चईंदा आहिनि मुंहिंजो मनु परेशान रहंदो आहे। मुंहिंजो मनु आयो किथां? जॾहिं मुंहिंजो तुंहिंजे खे अर्पण करे छॾियो त मुंहिंजो मनु आयो किथां? तव्हां सभी त बिना कौड़ी बादशाही, तव्हां सभिनि त बिना कौड़ी बादशाह थी वियो न। हाणे तव्हांखे कुझु न रहियो, हाणे तव्हांजो कुझु न रहियो। बिन कौड़ी थी वियो, लेकिन बादशाह थी वियो न। छो? बाप जो खज़ानो उहो तव्हांजो खज़ानो थी वियो, त बादशाह थी वियो। परमात्मा खज़ाना उहो ॿार जो खज़ानो। त बाप दादा वाइदो दिलाइनि था, तुंहिंजे में मुंहिंजो न करो, है न। बाबा खे सभु कुझु ॾेई छॾियो त बाप जो सर्व खज़ानो असांजो थी वियो। परमात्मा खज़ाना असांजा थी विया न। जॾहिं बाप तव्हां सभिनि खे परमात्मा खज़ाने सां मालामाल करे ॾिनई, ज़िम्मेवारी बाप खे ॾेई छॾियईं, ज़िम्मेवारी बाबा वठी वरितई। कंहिं शब्द में जॾहिं बाप तव्हां सभिनि खे
परमात्मा खज़ाने सां मालामाल करे छॾियईं। ज़िम्मेवारी बाबा वठी वरितई। के शब्द में तव्हां मूंखे यादि करो त सर्व प्राप्तियुनि जे अधिकार थी वेंदा। सिर्फ़ु मूंखे यादि करो। बाबा खे यादि करण सां सभु टेंशन बि बाबा जी ऐं बाबा जी प्राप्तियूं बाबा जो असांखे ॾींदा आहिनि, उहा असांजी प्राप्ति। सिर्फ़ु यादि करो, पंहिंजे खे चओ असां तव्हांजा, तव्हां असांजा। इहो वाइदो आहे न। त बाबा चवंदा आहिनि खज़ाननि खे सदा स्व प्रति या सर्व आत्माउनि जे प्रति कार्य में लॻायो। जेतिरो कार्य में लॻाईंदा ओतिरो ई खज़ानो वधंदो वेंदो। बाबा चवनि था कि हाणे जेको खज़ानो बाबा ॾिनो अथई हुनखे स्व ऐं ॿियनि जे प्रति कार्य में लॻायो। जेतिरो लॻाईंदा ओतिरो वधंदो वेंदो। सिर्फ़ु बुद्धि सर्व शक्तियुनि जो खज़ानो सर्व शक्तियूं कार्य में लॻायो। सिर्फ़ु बुद्धि में नॉलेज न रखो कि मां सर्व शक्तिवान आहियां, लेकिन सर्व शक्तियुनि खे समय प्रमाण कार्य में लॻायो ऐं सेवा में लॻायो, है न। सर्व शक्तियुनि खे समय प्रमाण कार्य में लॻायो ऐं सेवा में लॻायो, न कार्य में लॻायो, सेवा में लॻायो सर्व शक्तियुनि खे। बाप दादा मेजॉरिटी ॿारनि जी पोतामेल में ॾिठईं 2 शक्तियूं अगरि सदा यादि रहनि, कार्य में समय ते लॻायो त सदा निर्विघ्न रहो। बाबा ॾिठईं ॿारनि जी पोतामेल में ॾिठईं, बाप दादा मेजॉरिटी ॿारनि जी पोतामेल में ॾिठईं 2 शक्तियूं अगरि सदा यादि रहनि ऐं कार्य में समय ते लॻायूं त सदा ई निर्विघ्न रहो। त सदा ई निर्विघ्न रहंदा। विघ्न जी ताक़त न जो असांजे अॻियां अचण जी हुनजी, ये बाबा गारंटी कंदा आहिनि, है न, कि विघ्न जी ताक़त न रहंदी कि असांजे साम्हूं ईंदो विघ्न। वैसे त सर्व शक्तियूं खपनि, लेकिन मेजॉरिटी ॾिठो आहे कि सहन शक्ति ऐं रियलाइज़ेशन जी शक्ति रियलाइज़ कंदा बि आहियो, लेकिन उन्हनि खे प्रैक्टिकल में स्वरूप में लाइण में अटेंशन कमु आहे। हिन करे जंहिं समय रियलाइज़ कंदा आहियो हुन समय चलन ऐं चहिरो बदिली वेंदो। कहिड़ी 2 शक्तियूं आहिनि सदा यादि रखो कि विघ्न असां वटि अची न सघंदो आहे। सहन शक्ति ऐं रियलाइज़ेशन जी शक्ति। रियलाइज़ कंदा बि आहियो, लेकिन न कि प्रैक्टिकल में स्वरूप में लाइण में अटेंशन कमु थी वेंदो। भई रियलाइज़ करे वठो कि असांजी ग़लती आहे, जो बि ॻाल्हि थिए थी हुनखे सहन करो ऐं किथे छा ग़लती आहे, असांजी आहे ॿिए जी आहे, हिनखे कीअं करिणो आहे। समय अनुसार हर चीज़ असांखे एक्सेप्ट करे हलणी ई पवंदी आहे। अगरि असां चऊं न ईअं न थी सघंदो आहे त पोइ उहा चीज़ थी वई, एक्सेप्ट करो। जंहिं समय रियलाइज़ कंदा आहियो उन समय चलन ऐं चहिरो बदिली वेंदो आहे। ॾाढो सुठो उमंग उत्साह में अची वेंदो आहे, हा रियलाइज़ कयो, लेकिन पोइ छा थींदो आहे, अनुभवी त सभु आहियो, पोइ छा थींदो आहे हुनखे हर समय स्वरूप में लाइणो, हुनजी कमी थी वेंदी आहे। छो जे हिते स्वरूप ठहिणो आहे न, कले बाबा चई न ज्ञान स्वरूप ठहिणो आहे। हर गुण हर शक्ति जो स्वरूप ठहिणो आहे। सिर्फ़ु बुद्धि सां ॼाणणु अलॻि चीज़ आहे, लेकिन न कि स्वरूप में लाइणो आहे। हिन जी आवश्यकता आहे न। कॾहिं कॾहिं बाप दादा खे कोई ॿारनि ते रहम बि ईंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि ॿारनि सां महिनत न थींदी आहे त ॿारनि जे बजाए बाप ई करे वठे।
बाबा ईअं ॾिसंदा आहिनि, लेकिन ड्रामा जो राजा जो कंदो सो पाईंदो, इन करे बाप दादा सहयोग ज़रूरु ॾींदा आहिनि, लेकिन करण पोइ बि ॿारनि खे ई पवंदो। बाप दादा ॾिठईं ॿार संकल्प ॾाढा सुठा सुठा कंदा आहिनि। अमृत वेले बाप दादा वटि सुठा सुठा संकल्पनि जी ॾाढी मालायूं ईंदियूं आहिनि, ईअं कंदा ईअं कंदा ईअं कंदा, बाप दादा बि ख़ुशि थी वेंदा आहिनि, वाह ॿार वाह। पोइ करण में कमज़ोर छो थी वेंदा आहिनि? इन जो कारण ॾिठो आहे बाबा कि ब्रह्मण परिवार में संगठन जो वायुमंडल आहे, किथे किथे वायुमंडल कमज़ोर बि हूंदो आहे ऐं हुनजो असरु जल्दी पइजी वेंदो। पोइ उन्हनि जी भाषा ॿुधायूं छा थींदी आहे? भाषा ॾाढी मिठी थींदी आहे। भाषा थींदी आहे इहे त हलंदो ई आहे, इहे त थींदो ई आहे, अहिड़े समय ते छा संकल्प करो, इहे थींदो ई आहे, इहे हलंदो ई आहे, इहे अलबेलोपन अची वेंदो आहे। लेकिन हुन समय हिन भाषा खे परिवर्तन करो, सोचो कि बाप जो फरमान छा आहे, बाबा जी पसंदगी छा आहे, है न। मां जो संकल्प कयो सुबुह सुबुह, हुनखे प्रैक्टिकल लाइणो आहे न, हीअं न बाक़ी सभु त खाइण पीअण ऐं ॿिया ॻाल्हियुनि में बिज़ी हुया त असां बि ईअं थी वियासीं। बाबा कंहिं ॻाल्हि खे पसंदि कंदा आहिनि? बाबा इहे चयो आहे कयो आहे। अगरि बाबा ईअं चयो अथई, बाबा ईअं कयो अथई, ब्रह्मा बाबा, अगरि बाप यादि ईंदो न त अलबेलोपन समाप्त थी वेंदो, उमंग उत्साह अची वेंदो। अलबेलोपन बि कई प्रकार सां ईंदो आहे। तव्हां माण्हू आपस में क्लास करणु, लिस्ट कढणु, हिकु आहे साधारण अलबेलोपन, हिकु आहे रॉयल अलबेलोपन। हिकु साधारण अलबेलोपन आहे, हिकु रॉयल अलबेलोपन आहे। त अलबेलोपन संकल्प में दृढ़ता लाइण न ॾींदो आहे न। बाबा चवनि था आपस में क्लास कजो कि अलबेलोपन कहिड़े कहिड़े प्रकार जा हूंदा आहिनि, हुनजी लिस्ट कढिजो, है न। हिकु साधारण हूंदो आहे, हिकु रॉयल हूंदो आहे। त अलबेलोपन संकल्प में दृढ़ता लाइण न ॾींदो आहे। दृढ़ता सफलता जो साधन आहे, हिन करे संकल्प ताईं रहिजी वेंदो। दृढ़ता सफलता जो साधन आहे। दृढ़ता छा आहे? सफलता जो साधन आहे। हिन करे संकल्प ताईं रहिजी वेंदा आहिनि। त अलबेलोपन संकल्प में दृढ़ता लाइण न ॾींदो आहे। असांखे कोई बि कमु करिणो आहे न त हुन में दृढ़ता रखो, बाबा खे साम्हूं रखो, बाबा ईअं चयो अथई, बाबा ईअं कयो अथई, त उहो सहज थी वेंदो। त अलबेलोपन संकल्प में दृढ़ता लाइण न ॾींदो आहे ऐं दृढ़ता सफलता जो साधन आहे। हिन करे संकल्प ताईं रहिजी वेंदा आहिनि, लेकिन स्वरूप में न ईंदा आहिनि। त अॼु छा ॿुधो? वाइदो छा कराईं बाबा? वाइदा एतिरा सुठा सुठा कंदा आहिनि, बाप दादा वाइदा ॿुधी करे ख़ुशि थी वेंदा आहिनि, लेकिन जेतिरा वाइदा कंदा आहिनि न ओतिरो फ़ाइदो न उठाईंदा आहिनि। त बाप दादा इहे ई चाहींदा आहिनि, पुछंदा आहिनि बाप सां छा चाहींदा आहिनि? त बाप दादा इहे चाहींदा आहिनि कि समय खां पहिरियों सभु एवर रेडी थी वञे। अगरि समय असांजो मास्टर न ठहे, समय जे मास्टर तव्हां आहियो, इन करे बाप दादा चाहींदा आहिनि कि समय खां पहिरियों संपन्न ठही विश्व जी स्टेज ते बाप सां गॾु गॾु ॿार बि प्रत्यक्ष थी वञनि, ॿार बि
प्रत्यक्ष थी वञे। अच्छा, जो नया नया ॿार आया आहिनि मिलण लाइ उहो हथ उठायो लंबो। अच्छा, बाप दादा नए नए ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि भाग्यवान ॿार पंहिंजो भाग्य वठण लाइ पहुची विया आहिनि। हिन करे मुबारक हुजे। हाणे जो ॿार नया आया आहिनि हुननि में ॾिसंदा कमाल केरु करे ॾेखारींदो। भले आया पुठियां आहिनि लेकिन अॻियां वञी ॾेखारियो। बाप दादा वटि त सभु रिज़ल्ट पहुचंदी आहे। अच्छा, डबल विदेशियुनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। अच्छा, सुठो आहे। डबल विदेशी स्व ते ऐं सेवा ते अटेंशन सुठो ॾियनि था, लेकिन सिर्फ़ु हिन में हिकु मात्रा लॻाइणी आहे, अंडरलाइन करिणो आहे। जो परिवर्तन जो संकल्प वठंदा आहियो ऐं सुठो उमंग उत्साह हिम्मत सां वठंदा आहियो, सिर्फ़ु इनखे अंडरलाइन कंदा वञो, करिणो ई आहे। बाप दादा चवनि था कि अंडरलाइन करणी आहे। जो परिवर्तन जो संकल्प वरितो आहे, सुठो उमंग उत्साह हिम्मत सां वरितो आहे, सिर्फ़ु हिनखे अंडरलाइन कंदा वञो, करिणो ई आहे, बदिलणो ई आहे। बदिली करे विश्व खे बदिलणो आहे। ये दृढ़ता जी अंडरलाइन बार बार कंदा वञो। असांखे बि बदिलणो आहे, विश्व खे बि बदिलणो आहे। बदिली करे विश्व खे परिवर्तन करिणो आहे। ये दृढ़ता ही अंडरलाइन बार बार कंदे वञो। बाक़ी बाप दादा ख़ुशि आहिनि, वृद्धि बि करनि था ऐं सेवा ऐं स्व जे मथां अटेंशन बि आहे, लेकिन पूरो अटेंशन न आहे। अटेंशन आहे थोरो, विच में टेंशन अची वेंदो आहे। इहे समाप्त करिणो आहे। बाक़ी हिम्मत सुठी आहे, हिम्मत जी मुबारक हुजे। बाप दादा चवनि सभी जो बि वेठा आहिनि बाप सहित तव्हांखे हिम्मत जी मुबारक ॾियनि था। ताली वॼाए। बाबा चवनि था थोरो विच में टेंशन थींदी आहे न, त उहो समाप्त करो। कहिड़ी बि ॻाल्हि जी टेंशन थी सघंदी आहे, कोई प्रकार जी टेंशन न आहे। सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, बाबा आपे ई सभु कुझु ठीकु करे छॾींदा। असांजो कमु त आहे न, बाबा जो कमु आहे न। अच्छा, तव्हां त हिते वेठा आहियो, लेकिन बाप दादा दूर वेठे हुए ॿारनि की यादि पिया, बाप दादा खे दूर वेठे ॿार ॾाढो यादि पिया भेजनि था। बाबा खे मिलियो ऐं बाप दादा हिकु ॿार खे नैननि में समाईंदी हुई, ॾाढो दिलि सां दुआयूं ॾियनि था। चाहे भारत चाहे विदेश, ॾाढा ॿारनि जी यादि अची वई। पत्र ईंदा आहिनि, ईमेल ईंदी आहे, सिधो बाबा वटि समाचार पहुचंदो आहे। बाप दादा हिकु सेकेंड में अशरीरी भव जी ड्रिल कराई, हिकदमि अशरीरी थी वञे। अगरि अंत में पास थियणो आहे त हीअ ड्रिल ॾाढी आवश्यक आहे। हिन करे अंत पहिरियों बि बाबा चई न, विच में इहे अभ्यास करो, माइंड ऑफ नाइट। बाबा चवनि था त रोज़ हिकु सेकेंड सभु कुझु भुलिजी करे सुबुह जो बाबा खे यादि करो। जॾहिं बि हर घंटे में ईअं त छा थींदो, तव्हां जल्दी पास थी वेंदो। अंत में पास थियणो आहे त इहे ड्रिल ॾाढी आवश्यकता आहे। इन करे
हाणे एतिरे वॾे संगठन में वेही 1 सेकेंड में दयाबान खां परे स्थिति में स्थित थी वञो। कोई आकर्षित न करे। अच्छा, चारों ओर जो तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे सदा स्व परिवर्तन विश्व परिवर्तन जी सेवा में तत्पर रहण वारे ॿारनि खे, विशेष आत्माउनि खे सदा ब्रह्मा बाप समान कर्मयोगी सुता योगी बाबा चवनि था। कहिड़े ॿारनि खे बाप दादा चवनि था? चारों ओर जो तीव्र पुरुषार्थी सदा स्व परिवर्तन विश्व परिवर्तन जी सेवा में तत्पर रहण वारा विशेष आत्माएं सदा ब्रह्मा बाप समान कर्मयोगी कर्म जी कर्मेंद्रियनि जी आकर्षण सां मुक्त सदा ब्रह्मा बाप समान कर्मयोगी कर्म जी कर्म बंधन कर्मेंद्रियनि जी आकर्षण सां मुक्त आत्माउनि खे सदा दृढ़ता के हर संकल्प बोल कर्म में स्वरूप में लाइण वारे बाबा जी समीप समान ॿारनि खे बाप दादा जो दिल जी दुआयूं ऐं दिल जो यादि प्यार स्वीकार हुजे। दादी जी से तंदुरुस्त थी वई न, सभी बीमारी वई, बीमारियूं महारथियुनि सां विदाई वठी वञे। अंदर ई अंदर कर्माती ठहिण जी रिहर्सल करो था। दादी जानकी चए थी दादी बेफ़िक्र आहे। त बाबा चई तव्हां बेफ़िक्र वारी आहियो छा? तव्हां फ़िक्र वारी आहियो छा? ब्रह्मा बाबा पुछे। ओ बाप दादा पुछे दादी खां, तव्हां बि बेफ़िक्र आहियो? भाभी खां जानकी दादी खां पुछे। ॿिन्हिनि जो ॿई पार्ट सुठो था वॼाए। ॾिस, सभिनि खां वॾी ज़िम्मेवारी जो ताज पाइण वारी निमित ठहिया न, इहे सभु साथी आहिनि। तव्हां माण्हुनि खे ॾिसी करे उमंग उत्साह ईंदो आहे। हाणे छा नयो करिणो आहे? बाबा ही कुझु प्रेरणा ॾे। बाप दादा ॿुधाई हर वर्ग जो गुलदस्तो जो माइक भी आहे ऐं माइट बि हुजे। हर वर्ग जो गुलदस्तो जो माइक भी आहे ऐं जंहिंमें माइट भी हुजे उन्हनि आत्माउनि में। सिर्फ़ु माइक ऐं संपर्क वारी न, संबंध में भी समीप वारी हुजे। अहिड़ो गुलदस्तो कढो, पोइ ग्रुप निमित ठहींदो सेवा करण जे लाइ। कहिड़ो ग्रुप कढो? जंहिंमें माइक भी हुजे माइट भी हुजे। मतलब संबंध संपर्क में भी नज़दीक हुजे। बाबा जे सिर्फ़ु माइक ऐं संबंध संपर्क वारो न, संबंध में भी नज़दीक। पोइ उहो ग्रुप निमित ठहींदो सेवा करण में। उहो माइक ठहींदा, उहो माइट ठहींदा। उन्हनि जी जिगर सां निकिरंदो बाबा, तॾहिं प्रभाव पवंदो। उन्हनि खे संबंध में नज़दीक लायो। अहिड़ी आत्माउनि खे त बाबा चवनि था उन्हनि जे जिगर सां निकिरंदो बाबा, तॾहिं प्रभाव पवंदो। जॾहिं दिलि सां निकिरे उन्हनि खे संबंध में नज़दीक लायो। कॾहिं कॾहिं थींदो आहे त नशो थोरो कम थी वेंदो आहे। संबंध संपर्क में जाते भी अचनि उते संबंध संपर्क रहे त ठीकु आहे, त ठीकु थी वेंदो। तॾहिं बाबा चईंदा न विच विच में उन्हनि खे के न के रीति सां इनवाइट करो। अच्छा वरदाना सदा श्रेष्ठ और नए प्रकार जी सेवा द्वारा वृद्धि करण वारा सहज सेवाधारी ठहो। संकल्प द्वारा ईश्वर सेवा करण ये भी सेवा जो श्रेष्ठ और नयो तरीक़ो आहे। जीअं जवारी रोज़ सुबुह पंहिंजे हर रतन खे चेक कंदा आहिनि न कि साफ़ आहे, चमक ठीकु आहे, ठीक जगह ते रखंदा आहिनि। ईअं रोज़ अमृत वेले पंहिंजे संबंध संपर्क में अचण वारी आत्माउनि ते संकल्प द्वारा नज़र दौड़ायो।
जेतिरो तव्हां उन्हनि खे संकल्प सां यादि कंदा ओतिरो उहो संकल्प उन्हनि वटि पहुचंदो। हिन प्रकार सेवा जो नयो तरीक़ो अपनाईंदे वृद्धि कंदा हलो। तव्हांजे सहयोग जी सूक्ष्म शक्ति आत्माउनि खे तव्हांजी तरफ़ आकर्षित कंदी। स्लोगन आहे बहानेबाज़ी खे मर्ज करो ऐं बेहद जी वैराग्य वृत्ति खे इमर्ज करो। बहानेबाज़ी खे मर्ज करो ऐं बेहद जी वैराग्य वृत्ति खे इमर्ज करो। अव्यक्त इशारो आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो। अंतर्मुखी ठहो। ज्ञान जे मनन सां गॾु शुभ भावना शुभकामना जी संकल्प साकाश ॾियण जो अभ्यास। ये मन जे मौन जो व ट्रैफिक कंट्रोल जो विच विच में ॾींहुं मुक़ररु करो। है न बाबा चवनि था ज्ञान जे मनन सां गॾु गॾु शुभ भावना ऐं शुभकामना। ज्ञान जे मनन सां गॾु गॾु शुभ भावना शुभकामना जे संकल्प वारा सकाश ॾियण जो अभ्यास करो। है न जीअं हाणे बाबा चई न कि हर हिकु जो बि तव्हांजे संपर्क में ईंदी आहे उन्हनि खे उन्हनि वटि नज़र फिरायो। त इहे थी वई बाबा हिकु युक्ति ॿुधाई। त इहे असांखे शुभ भावना शुभकामना द्वारा उन्हनि ते नज़र फेरायो ताकी उहो बि बाबा जे नज़दीक अची वञनि। सकाश ॾियण जो अभ्यास इहे मन जे मौन जो या ट्रैफिक कंट्रोल जो विच विच में ॾींहं में मुक़ररु कयो आहे। जेतिरो अंतर्मुखता जे कमरे में वेही रिसर्च कंदा ओतिरो सुठी टचिंग थींदी ऐं हुन टचिंग में सां अनेक आत्माउनि खे लाभ बि मिलंदो। सूचना अॼु अंतर्राष्ट्रीय योग दिवस 3rd संडे आहे। त अॼु शाम जो युन्मा शाम योग आहे हुन में छा संकल्प करिणो आहे? पवित्रता जी एकाग्रता द्वारा पवित्रता जी बाबा चवनि था कि हुन में छा संकल्प करो? अनुभव करो कि मां भ्रुकुटी आसन ते विराजमान परमात्मा शक्तियुनि सां संपन्न श्रेष्ठ राजयोगी आत्मा आहियां। परमात्मा शक्तियुनि सां संपन्न श्रेष्ठ राजयोगी आत्मा सर्व कर्मेंद्री जीत सर्व विक्रमन जीत। सदा सॼे ॾींहुं हिन सुमान में रहो कि सॼे कल्प में मां हीरो पाठ वॼाइण वारी सर्वश्रेष्ठ महान आत्मा आहियां। पूरे कल्प में मां हीरो पाठधारी वॼाइण वारी सर्वश्रेष्ठ महान आत्मा आहियां। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।